अस्सलाम वालेकुम दोस्तों। पे सभिनीनि खे जिथे जिथे केटीएन ॾिठी वञे पई, ॿुधी वञे पई, सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ सां ईद मुबारक। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान अॼु जी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जो। ई मूंसां गॾु आहे किरण मीर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक। माशाअल्लाह माशाअल्लाह असांखे आदत पइजी वई हुई त अॼु जो 15 रोज़ो तव्हांखे मुबारक हुजे। ऐं ॾाढो असां प्रोग्राम रमज़ान जो जेका ट्रांसमिशन कई थी, हक़ीक़त में क्लियरली ॻाल्हि कजे त ईद उन्हनि जी हूंदी आहे जेके माशाअल्लाह सां रमज़ान में रोज़ा पूरा रखनि ऐं निमाज़ूं पूरियूं पढ़नि, इबादत जेका बि रमज़ान जी जेका फज़ीलत हूंदी आहे, जेके टे अशरा हूंदा आहिनि उनखे भरपूर तरीक़े सां ईअं चइजे त पार्टिसिपेट कजे। रमज़ान जा जेतिरा बि हूंदियूं आहिनि एक्टिविटीज़ रमज़ान जे हवाले सां, सो ईद उन्हनि जी हूंदी आहे। सो जिन इन तरीक़े जा रमज़ान खे इन तरीक़े सां सेलिब्रेट कयो सभिनीनि खे वरी खां खोड़ सारियूं ईद मुबारक हुजनि। ऐं तव्हांखे त जीअं ख़बर आहे त ख़ुशी जो ॾींहुं हुजे, ख़ुशी जो त्योहार हुजे ऐं केटीएन उन में अॻियां न हुजे त इहो पॉसिबल ई कोन्हे को। तव्हांजी ख़ुशियुनि खे, तव्हांजे ईद खे अञा बि चार चंड हणण जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं हर साल त तव्हांखे ईद जी ट्रांसमिशन में एॾा ख़ूबसूरत प्रोग्राम ॾिजनि ऐं प्रोग्राम सां गॾु ख़ूबसूरत तव्हांखे गाना ॾिजनि ऐं गाननि सां गॾु जेके उन्हनि में परफॉर्म पिया कनि एक्टर एक्ट्रेसिस मॉडल्स हीरो हीरोइन, उन्हनि सभिनि खे वरी असीं पंहिंजी हिन ट्रांसमिशन में गॾु करे विहारियूं। मज़ो ई इन में ईंदो आहे न। असल ईद ई आई हूंदी आहे त जॾहिं सभु आर्टिस्ट मिली करे विहूं था ऐं ईद वारो ॾींहुं जेको आहे असां गॾिजी सेलिब्रेट कयूं था, मज़ो ई उन में ईंदो आहे। बिल्कुलु। ऐं ईद हक़ीक़त में आहे ई मज़े जो नालो ऐं असां तव्हांजे मज़े खे दुबाला करे छॾींदा आहियूं। जेॾी महिल तव्हां हिकिड़ो गानो, सपोज ईद जे ॾींहुं को गानो रिलीज़ थींदो आहे कंहिं बि आर्टिस्ट जो, माण्हू चवंदा आहिनि ओहो छा कमाल जो गानो आहे, छा कीअं, पर वरी असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं त ॾिसंदा ओहो त ही आर्टिस्ट हिते ई वेठो पियो हिननि सां गॾु। सो असीं वरी तव्हांखे उन्हनि जी डिटेल्स ॿुधाईंदासीं त ईद कीअं गुज़ारींदा आहिनि ऐं ईद जे ॾींहुं उन्हनि जी एक्टिविटी छा हूंदी आहे, ईद जे ॾींहुं छा खाईंदा आहिनि, ईद जे ॾींहुं छा पाईंदा आहिनि ऐं ईद जे हवाले सां उन्हनि केतिरा ड्रेसिस, केतिरा वॻा, केतिरा ख़ैर लेडीज़ त तव्हां खां पुछां सवाल, तव्हां हिन ईद ते केतिरा ड्रेसिस सिबराया? मां हिन ईद ते तक़रीबन सिर्फ टे कूड़ न ॻाल्हाए प्लीज़। पाण सॼा फर्स्ट डे जो अलॻि, सेकंड डे जो अलॻि, थर्ड डे जो अलॻि। मतलब इहो शुक्र। ऐं सैंडल्स घणा वरता? उहे पिया आहिनि, उहे न वरता। ऐं ॿिया त हूंदा आहिनि झुमका, ज्वेलरी जेका मां हिकिड़ो ई दफ़ो वठंदी आहियां उहा हाई यूज़ कंदी आहियां, मां हर ज्वेलरी न वठंदी आहियां। ज्वेलरी बि आहे। खैर हाणे त ज्वेलरी सस्ती थी वई आहे न, ज्वेलरी चाहे आर्टिफिशियल हुजे चाहे ओरिजिनल हुजे, महंगी ॾाढी आहे। सो इन ई तरीक़े जी असांजी गुफ़्तगू बि हूंदी, इन ई तरीक़े जी असांजी मज़ाक मस्ती बि हूंदी ऐं हीअ असांजो हिकिड़ो केटीएन जेको असांजो घरु आहे, इन घर में अॼु खोड़ सारा महिमान आहिनि छो अॼु हिन घर में अॼु दावत आहे ईद जी। ऐं सीनियर आर्टिस्ट। बिल्कुलु। हींअर जेके मुंहिंजे साम्हूं आर्टिस्ट वेठा आहिनि, आउं त ईअं चवंदुसि जहिड़ो आउं के इंस्टीट्यूट में पढ़ाई हासिल करण जे लाइ वियो आहियां न। इन्हनि खे ई ॾिसी, इन्हनि खे ई ॿुधी, इन्हनि जा मूव्स, इन्हनि जा जेस्टर्स, इन्हनि जा एक्शन्स, इन्हनि जा डायलॉग डिलीवरीज़, इन्हनि सभिनी जूं मूवमेंट्स ॾिसी असीं सभु आर्टिस्ट थिया आहियूं, असीं सभु एक्टर थिया आहियूं, मॉडल थिया आहियूं, या जेके बि हिन फील्ड में जेके बि कमु कयूं पिया। हींअर असां सां गॾु मोस्ट सीनियर आर्टिस्ट हींअर असां सां गॾु वेठा आहिनि। सो अगरि लेडीज़ फर्स्ट आहे या जेंट्स टू फॉलो? हलो ठीकु आहे, ज़बरदस्त। सो हींअर जेके मूंसां गॾु आर्टिस्ट वेठा आहिनि अॼु जी ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में, जेका तव्हां हींअर केटीएन एंटरटेनमेंट ते ॾिसी सघो था। सो पहिरें आर्टिस्ट जो अगरि आउं तव्हांखे इंट्रोडक्शन करायां त हिकिड़ो त कमाल जो आर्टिस्ट आहे ऐं कंहिं ज़माने में त ईअं चइजे त उनजो जेॾीमहिल ड्रामो हलंदो PTV ते, जेॾीमहिल असां सॼे पाकिस्तान में हिकिड़ो ई चैनल हूंदो PTV, उन ते जॾहिं उन दोस्त जो ड्रामो हलंदो त ईअं सम्झो त कोन ॿुधंदा हुआसीं त भई रोड ख़ाली थी विया, रस्ता ख़ाली थी विया हलिया ऐं उनजा छा उनजो हेयर स्टाइल हूंदो। अञा बि उन ई पंहिंजे गेटअप में ई आहिनि, उन ई पंहिंजे ईअं चइजे त दबदबे में ई आहिनि। छा उन्हनि जो हेयर स्टाइल हूंदो, उन्हनि जो ॻाल्हाइण जो तरीक़ेकार हूंदो, ज़बरदस्त एक्टर हुआ ऐं अञा ताईं आहिनि। वरी पोइ डायरेक्शन जी फील्ड में बि आया, राइटर बि आहिनि कमाल जा, हाणे त टिकटॉकर बि आहिनि। माशाअल्लाह, ज़बरदस्त टिकटॉकर बि वायरल टिकटॉकर आहिनि। मतलब जंहिं वक़्त बि असां काई बि वीडियो ॾिसंदा आहियूं फॉर यू ते उन्हनि जी वीडियो सभिनि खां पहिरीं नज़र ईंदी आहे असांखे। असांजो लेजेंडरी आर्टिस्ट आहे असां सां गॾु असलम भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। खूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी आहे मूंखे। अल्लाह तव्हां डिज़र्व कयो था ऐं तव्हांखे
पेरी त ईद मुबारक ईद मुबारक सर, ईद ईद मुबारक खैर मुबारक मुझे सभी व्यूअर्स की ईद मुबारक माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जेको उन सां गॾु वरी ॿी जेका बिल्डिंग वेठी आहे, हा जेका ॿी बिल्डिंग वेठी आहे, उहा बिल्डिंग त मतिलबु ईअं चइजे त इनखे त असीं ईअं चई था सघूं त आहे सूरन में वेठा। अच्छा वो छो भला बाकी माण्हू भलो माण्हू आहे, माण्हू त बाकी स्टोच रबासी आहे न। हा ऐं इहो आर्टिस्ट उहो आहे जेको एवरग्रीन आर्टिस्ट आहे, सही माना डे वन खां अॼु जे ॾींहुं ताईं जॾहिं बि माण्हू उनखे ॾिसंदा आहिनि, माण्हू जे चेहरे ते हिकिड़ी मुस्कुराहट ईंदी आहे। सही हा अगरि को घरां माण्हू कावड़ जी निकिरे हुनखे ॾिसी वठे त माण्हू चए इहा हिकिड़ी गॉड गिफ्टेड शइ हूंदी आहे हिकिड़े आर्टिस्ट में। त हिकिड़ा हूंदा आहिनि आर्टिस्टनि खे हुननि जे साम्हूं जेको ज़ाहिरी हुननि जो हूंदो आहे न सिस्टम, यानी जीन्स टी शर्ट पैंट ही इन तरीक़े सां हुनजे वेयरिंग ते मरंदा आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि हुननि जे वरी एटीट्यूड हुननि जे दिलि ते मरंदा आहिनि, हुननि जो दिलि वाजो आहे, हुननि जो ॻाल्हाइण जो तरीक़ेकार वाजो आहे। सो ओड़ो ई आर्टिस्ट आहे, कमाल जो ईअं चए त स्टैंड अप कॉमेडी जो माहिर आहे, माशाल्लाह ज़बरदस्त डायरेक्टर आहे, बा कमाल ऐं ईअं चइजे त एक्सीलेंट एक्टर आहे। हुन जा डायलॉग डिलीवरीज़ बि अहिड़ा हूंदा आहिनि जो अगरि जो माना माण्हू जेको न चाहे बि उहो बि इंजॉय कंदो, एंटरटेन थींदो। ऐं ॿी ॻाल्हि हुन सां गॾोगॾु वरी हिकिड़ी NGO बि हलाइनि पिया, हिकिड़ो फर्म बि हलाइनि पिया, वरी इंसानियत जी ख़िदमत जो बि हिकिड़ो जज़्बो रखंदा। त इन बारे में ईद जी इन ट्रांसमिशन में उन्हनि सां डिस्कस कंदासीं। तव्हांजा असांजा मनान अब्बासी उर्फ मामा लालो। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ईद मुबारक, ख़ुश आहियो। सभिनी खे मुबारक, मुंहिंजे सॼे समुंड सत खे मुबारक। ऐं KTN जेको ईद जे हिन ॾिण ते गुलदस्तो जोड़ियो आहे उन्हनि सभिनी खे ईद जो लख लख वाधायूं। माशाल्लाह माशाल्लाह, मामा जो एवरग्रीन आहे। माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह साईं मामा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं असलम साहब बि कमाल आहिनि। तो असां तव्हां ॿिन्ही खे भलीकार चऊं था। असांजी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हांजे KTN ते सभु ॾिसनि पिया। ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहे सभु जेका अॼु मिठी ईद आहे इन में अञा बि थोरो उन्हनि जी मिठाई में अञा बि थोरो डबल मिठास थी वेंदी हूंदी, अञा जेॾीमहिल तव्हां इंट्रोडक्शन कराईंदा। बिल्कुलु जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजे हिन तरफ़ इंस्टीट्यूट वेठो आहे त मुंहिंजे बि हिन तरफ़ एज़ इट इज़ इहा ई ॻाल्हि आहे त इंस्टीट्यूट ई आहे माशाल्लाह सां। ॿ ॾाढियूं ज़बरदस्त एक्ट्रेसिस ऐं सीनियर एक्ट्रेसिस आहिनि, लेजेंड एक्ट्रेसिस आहिनि इहे बि। ऐं जंहिं टाइम हू पंहिंजे कम सां सिंसियर हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे जॾहिं ख़बर नाहे पवंदी त आस पास केरु बीठो आहे, पंहिंजे कम सां 100% सिंसियर हूंदियूं आहिनि ऐं 100% पंहिंजो ॾींदियूं आहिनि। ऐं चाहे उहे एक्सप्रेशन्स हुजनि रोइण जा, चाहे उहे खिलण जा एक्सप्रेशन्स हुजनि, चाहे उहा कॉमेडी हुजे, चाहे उहा सीरियस एक्टिंग हुजे, त माशाल्लाह सां असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि आपा नसरीन नाज़ ऐं आपा शमीम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम आपा। ईद मुबारक। ईद मुबारक तव्हांखे। ईद मुबारक। ईद मुबारक। अदामनान असलम ऐं जेके बि मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि ॾे तोड़े परॾे वारा ऐं KTN जे सॼे सदके ईद मुबारक हुजे। माशाल्लाह सभिनी जा चेहरा ज़बरदस्त पिया लॻनि पिया। रोज़ा आपा इहे चेहरा असांजा ईअं ई आया पर तव्हांखे ॾिसी असांजे चेहरे ते रौनक अची वई आहे। ऐं मूंखे त हाणे आपा माशाल्लाह सां आपास जेके आहिनि आपास माशाल्लाह ख़ूबसूरत ऐं ब्यूटीफुल ऐं इन्हनि खे कहिड़ो अखर चवण वारो मुंहिंजे ख़्याल एग्रेसिव न थी वञे उहो आउं इन्हनि खे इहो चवां त अगरि आउं तव्हांखे आपा न चवां गर्ल्स चवां छोकिरियूं न छो ही त नंढड़ा सफ़ा ॿारड़ा आहिनि। बिल्कुलु त पाण बि किरण अगरि ही सभु ॿार पाण में वेठा आहिनि त पाण बि नालो कोन रखियो बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हिकिड़ो ॿियो बि आर्टिस्ट आहे, नौजवान ईअं चइजे त आर्टिस्ट आहे, ज़बरदस्त सिंगर आहे ऐं खोड़ सारा ऑडियोज़ वीडियोज़ हिन जा तव्हां KTN कशिश ते ॾिठा आहिनि। ऐं नए नौजवान नसलनि खे हमेशह KTN हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ई ॾींदो आहे। सो असां सां गॾु आहे अयाज़ अली समो साहब, ज़बरदस्त सिंगर आहिनि। उन्हनि खे बि असीं भलीकार चवंदासीं असांजी ईद जी ट्रांसमिशन। अस्सलाम वालेकुम अयाज़ भाई, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हांखे खोड़ सारियूं ईद मुबारक। तव्हांखे बि खोड़ सारी ईद मुबारक। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सां तव्हां वास्किट सर ईद जी कमाल पाती आहे। हा आउं बि ब्लैक ते पाए अचां न पर कॉम्बिनेशन थी पिया न वरी नेक्स्ट ब्रेक में आउं लाहियां थो। सो अॼु जी ट्रांसमिशन तमामु ज़बरदस्त थियण वारी आहे छो त असां सां गॾु ही ख़ूबसूरत चेहरा त वेठा ई आहिनि, असांजा लेजेंडरी आर्टिस्ट त वेठा ई आहिनि, पर उन खां वधीक असांजे बैकग्राउंड म्यूज़िक खे चार चंद हणण जे लाइ असांजो वन एंड ओनली द शोभी
द शोभी चवंदासीं भाउ हाणे आई एम शोभी हा आई एम शोभी त आहे पर असीं त वरी द शोभी चवंदासीं द हुनखे शोभी द ग्रेट शोभी चवंदासीं द मुइज़ भाई चवंदासीं द हैरी चवंदासीं त तव्हां सभिनीनि खे बि ईद मुबारक हुजे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि त हाणे अचूं था ट्रांसमिशन जी तरफ़ पहिरीं त ॿुधायो त सही ॿुधायो तव्हां सभिनी जे घर में अॼु छा ठहियो आहे सयूं 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 सयन के अलावा सयुनि खां अलावा बसि जी सयूं पचूं खाधियूं डोड़ंदा हेॾां आयासीं अच्छा हो बि ठहंदो आहे न शीर खुरमो सयुनि जो छुहारनि वारो उहे ई हूंदियूं आहिनि न सयूं तव्हां उहे कॾहिं त किचन में विया हुजो त ख़बर पए शीर खुरमो बि शइ हूंदी उहा आहे ई हूंदी आहे हाणे हाणे ॿी अलॻि अलॻि सयूं पवंदियूं आहिनि मिक्स न करे पर छॾियो असां अथनि कोन हाणे विझंदा आहियूं हुन में हाणे सयूं न मिक्स विझंदा आहियो न शीर खुरमो जेको खजन वारो खजन वारो थी चवां खजन वारो थी चवां शीर खुरमो अच्छा उहो हूंदो आहे जी अच्छा उनखे शीर खुरमो चइबो आहे बराबर मूंखे था चओ ख़बर पड़ के कोने अच्छा उहो शीर खुरमो मामा उहो हूंदो आहे इहो जेको खाइबो आहे शीर इहो खीर खुरमो यार खुरमो खजन खीर वारो बूंदो आहे सयूं बूंदियूं आहिनि खजी बूंदी आहे सयूं त अलॻि थी वियूं न असां साहब ॾिसो था जी हाँ इहो एक्चुअली हिकिड़ो वाइड आइटम आहे जेको सभिनी खे ईंदो आहे है न बिल्कुलु बिल्कुलु हा इहो सभिनी खे अच्छा वरी इहो मूं पंहिंजी माउ खां मूं पंहिंजी माउ मां इहो सिखियो आहे या ॾिठो आहे नंढड़े हूंदे खां त इहा जॾहिं मिठी ईद जॾहिं बि ईंदी त अम्मी छा कंदी आहे जो राति जो इहे जेके खजूरूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पुसाए रखी छॾिबियूं आहिनि सख़्तु उहे सख़्तु हूंदियूं त वरी सुबुह जो उन्हनि खे सही तरह बॉयल करे पर हाणे एॾो मॉडर्न दौर अची वियो आहे त हाणे तव्हांखे ऑनलाइन तव्हां नरम ॻरियल इहे खजूरूं बि घुराए सघो था मिलन थियूं ऑनलाइन बि थियूं। मिलन थियूं पर जेके पाण उन्हनि खे जेको उन्हनि खे हा उहे वधीक सुठियूं थींदियूं शसाब तव्हां कॾहिं पेहूं खाधा आहिनि पेहूं पेहूं या इलाही माण्हू अच्छा पेहूं छा हूंदो आहे इहो असांजी जीअं चांवर जो क़िस्म आहे न अच्छा अच्छा पर जेकर हुन चांवर अच्छा खे मिठा चांवर हा पर उहो मिठा थींदा आहिनि पर उनखे पेहूं चवंदा आहिनि अच्छा पेहूं उहो आहे बि अहिड़े क़िस्म जी चांवरनि जे अटे या चांवरनि जी हिकिड़ी जिन्स आहे उनखे मानो चिथियल हूंदी आहे नंढड़ी हिकिड़ी चिपतरी मिलंदी तव्हांखे माना दुकान तां जेकर वठिजे थो न हा। परेशान थी वयुसि पेहूं। वठे खां वरतम पेहूं। पर दुकान तां चेवड़ो अक्सर पुराणे ज़माने में हा, चेवड़ो अच्छा जेको फिको खाईंदा आहिनि उहे न न न न इहो ज़रदो न न। हू मिठो ई चाढ़बो मिठो ई आहे उनखे अच्छा। मिठो करे खाइबो ईअं न खाइबो आम तौर ते जीअं पाण बिरयानी चाढ़े थो न हू अटे चांवरनि जे अटे या चांवर चिथियल चांवर जो हिकिड़ो क़िस्म आहे उनखे पेहूं असां चवंदा आहियूं असांजी सिंध में अक्सर जेको आहे असांजा सिंधी माण्हू पंहिंजे शादियुनि ऐं ख़ुशियुनि जे मौक़े ते इहे पेहूं ऐं सुबुह जो ईद जो ॾींहुं थींदो आहे न सुबुह जो सवेर जी नमाज़ खां पहिरियों अहिड़े क़िस्म जी का न का मिठे में पेहूं थींदो अथव अरे अॻे ज़बरदस्त त शादी या थींदियूं इहा त पाण घोट जे साइकिल सुबुह जो या इहे खैर खादियूं हूंदियूं पेहूं थी खादियूं सघे थो हूंदियूं नो खाधो डाउट बि हुजे पर ख़बर बिल्कुलु हिन न ट्रांसमिशन में जेके बि केटीएन जी हिन ट्रांसमिशन खे ॾिसनि था उहे हिन ॻाल्हि जी शायदि ई ॾींदा बिल्कुलु ॾींदा मामा तव्हां चओ पिया त बिल्कुलु हूंदियूं पेहूं आहे, बिल्कुलु आहे। ऐं एॾो हसीन माहौल ठहियो पियो आहे असल में ॻाल्हि इहा त तव्हां नवां आहियो न जेतिरी रवां थियो अञा असां पुगायूं चांवरनि ते चांवरनि ते। हा, पेहुनि में त अञा टाइम खपे हीअ सदी त खपे न पोइ असांखे माण्हू तव्हां वांगुरु चवंदा वॾा पुराणा चांवर सो एॾो हसीन मौक़ो आहे ईद जी ट्रांसमिशन आहे अगरि तव्हां सभिनी सीनियर्स जी इजाज़त हुजे त अॼु ईद जो गिफ्ट पहिरीं आऊं ॾियां पोइ तव्हां खां गिफ्ट चवण वारा हुआसीं, वठंदासीं असीं पहिरीं चवण नंढड़ा वारा गिफ्ट हुआसीं। ॾियनि वाह वाह हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली जुल्फें बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली जुल्फें बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे
फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उससे मिल गया। फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई इसको मिल गया। कैसे मिल गया, कहाँ मिल गया, हमने तो ढूंढ लिया सारा जहाना। हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फें बता दे। अब उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार। मिला दे यार, मिला दे दिलदार, मिला दे यार, मिला दे दिलदार, मिला दे हाँ यार, मिला दे यार, मिला दे हो यार, मिला दे दिलदार, मिला दे। वाह 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 माशाअल्लाह। ये दोस्तों असांजी खूबसूरत महफ़िल जारी है और वक्त थियो नंढे ब्रेक जो, त असां सां गॾु रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था। असांजी ईद जी ट्रांसमिशन में ही असां सां गॾु सुपर स्टार्स सां गॾु असीं वेठा आहियूं। कीअं फील पियो थिए पाण स्टार सां गॾु वेठा आहियूं? हाँ, असीं पंहिंजो पाण खे बि स्टार स्टार सम्झूं पिया। असीं त स्टार सुपर स्टार सां गॾु वेठा आहियूं, त असीं बि स्टार स्टार्स खां हिकिड़ो नंढड़ो। अरे ना आपा, इहो त गर्ल्स तव्हांजो हिकिड़ो असांजो हूअं ई सवाल आहे त बचपन जी ईद सुठी या ही जवानी वारी ईद सुठी? यार बचपन बचपन लिटिल बॉय फर्स्ट। जी जी, असल में नंढपण जो जेको पंहिंजो लुत्फ़ आहे, पंहिंजो मज़ो आहे। बचपन में बालकपण में इंसान जेको रांदियूं रहे थो, जेको खिले थो कुॾे थो, स्कूल में जंहिं तरीक़े सां वञे थो ऐं हुन जेका तरबियत थिए थी, उनजो पंहिंजो लुत्फ़ आहे। जॾहिं माण्हू सॼे समाज खे ज़माने खे सम्झी वञे थो, बालकपण खां बालकपण में अचे थो, त पोइ उहा ख़ुशी उहा न आहे जेका हुन मासूम खे थिए थी। अॼु ईद आहे, मूंखे ख़र्ची मिलंदी, सही लटा बाबा मूंखे वठी ईंदो, दर्जी खां लटा खणी ईंदो, ईद नमाज़ ते मूंखे वठी हलंदो। इहे सभु जेके शयूं बालकपण में। वाह वाह वाह। अब मतलब कॉपी पेस्ट बिल्कुल सही, कॉपी पेस्ट कयो एजे जवाब के कॉपी पेस्ट। ईद नालो ख़ुशी जो बिल्कुल, ऐं ख़ुशी उहा चाहे तव्हांखे बालकपण में मिले, तव्हांखे जवानी में मिले, तव्हांखे बुढ़ापे में मिले, ख़ुशी तो ख़ुशी हूंदी आहे। बिल्कुल सो इनखे उन ई नमूने सां माण्हू सेलिब्रेट कंदो आहे। मतलब हिकिड़े त इन ॾींहं खे इन हवाले सां ईअं चइजे त ख़ुशी आहे उहा बचपन में मिले, जवानी में मिले, पर ख़ुशी अॼुकल्ह आहे ना है। ख़ुशी आहे, महसूस करण जी ज़रूरत आहे। महसूस करण जी ज़रूरत आहे। पहिरीं ख़र्ची यादि आहे ईद जी? पहिरीं ख़र्ची ईद जी घणी मिली, केतिरी मिली? अॻे तो रुपया हूंदा, बिल्कुल बिल्कुल हा। असांजे घर बाबा ॾिनी, एॾी ख़ुशी थींदी त ईद आहे, राति सॼी राति निंड न ईंदी हुई। सुभाणे ईद आहे, नवां कपिड़ा पाईंदासीं, ख़र्ची मिलंदी। ऐं हाणे ॾियणी थी पए राति जाॻंदा, हाणे घटि नथो अचे। हाणे माण्हू जेके आहिनि उहे 12 महीना ई पिया जाॻनि मोबाइलनि जे करे। 12 महीना ई पिया जाॻनि। हाणे बि रमज़ान में बि ॾिठो त मोबाइल हथ में। ऐं मूं त ख़ैर इहा ॻाल्हि स्क्रीन ते चइजे अलाए न, मूं त हिकिड़ो दोस्त हो असांजो, हुन सां मिलण वियसि मस्जिद में, एतिकाफ़ में वेठो हो, उहो त उते अंदरि मोबाइल में कारोबार लॻो पियो। ऐं कि मूं पैसो त फ़ाइदो नज़र अचे नी, हाणे सो करी ॾिनो। तूं एतिकाफ़ में सो बहरहाल अलाह साईं उन्हनि सभिनि खे हिदायत ॾे। सो जिन ईद के उन तरीके से सेलिब्रेट कजे जो सब लवाज़मात पूरा हो जाए। अब वो ईदी ॾियण में तव्हां ईअं मतलब दिल वॾो करे ॾींदा आहियो, तव्हां ईअं पर्स लिखी छॾींदा आहियो? न, उहा हिन खे 10 रुपया वारो नोट मां ई ॾेईसि, हिन खे 20 रुपया वारे मां ॾींसि, हिन खे 50 रुपया वारे मां कॾहिं ईअं बि थींदो आहे न, छो जो 5000 जो नोट बि 20 रुपयनि जहिड़ो आहे। असां ॾिसणो थो पए कि 5000 ते नथा वञनि।
ये था तो नोट 15,000 के नोट जो करोड़ मरी सागो ॾिसणो थो पवे क्यों करे 5,000 के हलिया विया हुजनि खुश थी वियो हुजे त विया आहिनि बिल्कुलु मां रिकॉर्डिंग ताईं आयसि पे दादू में अञा बि अदा खे ख़बर हूंदी त बस में हिकिड़ो जेको कोन अदा रेडी मथे चढ़ंदो आहे हा सो उहो चढ़ो त उनखे मूं पैसा ॾेई छॾिया जॾहिं मां हिते आयसि अञा घर में न पहुती हुयसि टैक्सी में वेठी हुयसि त टैक्सी वारे खे चवां पई त 5,000 रुपया पेट्रोल पंप तां चेंज करायूं मूं इहो सोचियो त अलाह हुनखे इहा ज़रूरत हूंदी आहे तव्हां जी पूरी कई नसीब जा हुया नसीब जा हुआ तंहिं करे सभु ख़्यालु कयो माना त दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5,000 जो नोट ऐं 20 रुपए जो नोट साॻियो रंग अथव हिकिड़ी फैमिली मां त ॿिन्हिनि जो तालुक आहे त अगरि तव्हांखे इहे ॿई भाउ भेण किथे मिलनि त ॾिसिजो त भाउ कहिड़ो आहे भेण अगरि 5,000 जो नोट असांखे कॾहिं घोर में कोन मिलिया किथे था थियनि 50 बिल्कुल बिल्कुल। अच्छा असलम साहब का माशाल्लाह सां असांजा सीनियर एक्टर बि आहिनि ऐं डायरेक्टर बि आहिनि ऐं मूंखे ॾाढी हिकिड़ी प्राउड फील थींदो आहे त मूं पंहिंजी लाइफ जो सीरियस जेको सीरियल हूंदो आहे उहो असलम साहब जो ई कयो इन में मूं एक्टिंग कई मोहब्बत ज़िंदगी आहे ऐं ॾाढो मतिलबु हिकिड़ो त उन्हनि जो फैन त अॻु में ई हुउसि हिननि जा ड्रामा त हूअं ई ॾिसंदो हुउसि पर असलम साहब सां गॾु ॾाढो मज़ो आयो 13 किस्तुनि जो ऐं असलम साहब जी हिकिड़ी शइ सुठी हूंदी त कम जे वक़्तु जेॾीमहिल कमु कंदो ऐं उन में हिननि जो पुटु बि मूंसां गॾु हूंदो फ़ारूक उहो मूंसां गॾु हूंदो उनखे ॾाढा दड़कारींदो असां सां उन पहिरियों सीरियल हुनजो भई ॾाढा दड़कारींदो पोइ डिॼी वियो मूंखे अरे पुट सां अहिड़ी हालत करे छो भला तव्हांजी डायरेक्शन हाणे ख़तमु करे हाणे तव्हां सोशल मीडिया वायरल थी विया डायरेक्शन ख़तमु कोन कई आहे इदारनि मूंखे खणणु छॾे ॾिनो आहे न ईअं तव्हां इदारा त हमेशह तव्हांखे न ईअं आहे मूंखे इदारा कोन था खणनि वजह हुननि जी इहा आहे की मां जेके इदारा अॼुकल्ह कमु कनि था असां हिन सभई सिंधी चैनल उहे कराची में ॿाहिरि जा ड्रामा था कनि ॿाराड़ी जो ड्रामा बिल्कुलु ॿाराड़ी में उहे मां अफोर्ड नथो करे सघां छो त मां हमेशह जेके बि ड्रामा कया आहिनि शहर जा ड्रामा कया आहिनि ड्राइव इन ड्रामा कया आहिनि ऐं बहितर ड्रामा कया बिल्कुलु बिल्कुलु नो डाउट ॿाराड़ी हिकिड़ो ड्रामो मूं कयो ख़ानदान केटीएन ते ऐं उहो बि सुठो ई हुयो पर इहो ट्रेंड ग़लति आहे त यानी तव्हां शहरी ड्रामा छॾे तव्हां ॿाराड़ी जा ड्रामा वञी कयो ॿारनि में तव्हांखे उहो स्कोप न मिलंदो न तव्हांखे उहा लोकेशन कान मिलंदी डिमांड बि त हुजे न डिमांड ते हूंदो आहे मां असलम साहब तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि त माशाल्लाह जीअं आमिर कमु कयो आहे ड्रामास वग़ैरह में ऐं हुन टाइम मां न हुयसि हिते आमिर सुठो एक्टर आहे ऐं सुठो मूंखे इहा ख़ुशी हुई त हिन पंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों सीरियल मूंसां कयो ऐं इनफैक्ट उहो लास्ट सीरियल हुयो शायदि उनजी वजह त ही ॿुधाए सघे थो पर जेको मूंखे लॻो त एक्चुअली ही मल्टी टैलेंटेड माण्हू आहे जंहिंमें यानी डिफरेंट क़िस्म जा टैलेंट भरिया पिया आहिनि पोइ हिन जंहिं शइ खे ही कढणु लॻो उनखे हिन जेको आहे सो इन सम्झ माणे वरितो यानी हासिल करे इहा हिकिड़े कंहिं बि माण्हूअ जी वॾी एक्टर चई सघां थी पर मां तव्हांजी एक्टिंग ॾिठी कोन्हे मूं पंहिंजी पाण बि बिल्कुलु असांजी ईद जी ट्रांसमिशन जारी आहे असां सां हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत सिंगर वेठो आहे अयाज़ भाउ हुनखे बसि गुज़ारिश कंदासीं त अयाज़ भाउ पहिरियों तव्हांखे खोड़ सारी ईद जूं वाधायूं हुजनि थैंक यू सो मच छा था ॿुधायो अॼु ईद जो असांखे कहिड़ो गिफ्ट था ॾियो तव्हांखे ईद जो गिफ्ट आहे गुस्सा बुखारी जो कलाम आहे तव्हांखे बेहद वणंदो में ईद जी ॻाल्हि आहे त मां त ईदुनि ते ख़रीद आहियां खणी पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो वाह 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 जी जी
प्यार बुखारी पर मशवरो मान दिनो, प्यार बुखारी पर प्यार बुखारी पर मशवरो मान दिनो, मुर्दो थी पवंदे मियां, मुर्दो थी पवंदे मियां दहकी चयो दिल, मूं चयो मुश्किल प्यार बिना जानी जिया, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। जो बनो सोची असां जड़जी वियो, जो बनो सोची असां जड़जी वियो, जो बनो सोची असां जड़जी वियो, दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो, दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। मां भी ईदुन ते खरीदा खड़ी, मां भी ईदुन ते खरीदा खड़ी, मां भी ईदुन ते खरीदा खड़ी, पर खुशी बाजार जो सौदो न हो, पर खुशी बाजार जो सौदो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। क्या बात है शोभी भाई। मुफ्त में मोहब्बत का पोइ लुटजी वियो, मुफ्त में मोहब्बत का पोइ लुटजी वियो, मुफ्त में मोहब्बत का पोइ लुटजी वियो, एतिरो उस्ताद अग सस्तो न हो, एतिरो उस्ताद अग सस्तो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो।
जिंदाबाद अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे साईं। वाह वाह इहो अयाज़ जो वालिद साहब कमाल साईं ज़ोरदार उस्ताद मोहम्मद आचर साहब तव्हांखे सभु पहिरीं त ईद मुबारक हुजनि ऐं माशाअल्लाह सां जहिड़ा तव्हां गुड़ी आहियो ओहिड़ो ई माशाअल्लाह सां तव्हांजो पुटु आहे अल्लाह साईं तव्हां ॿिन्ही खे ख़ुशि रखे। वाह 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 उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब बुनियादी तौर ते बुनियादी मौसीक़ी जेका ॾाढो मज़ो आयो ऐं माशाअल्लाह आयासीं तव्हां बि साईं इहे त माना ख़तरनाक गिफ्ट ॾिनो अहिड़ो गिफ्ट त माना अॼु त ईअं व्यूवर्स ईअं सफ़ा ईअं मुंझी पिया हूंदा थोरो गिफ्ट असां पंहिंजे सभिनी खे सभिनी खे ॾियणो आहे न ॾियणो आहे पाण जेका पाण जेको डिसाइड कयो हिननि खां ख़र्ची वठंदासीं पाण उहो त पोइ न 20 रुपए 5 पाण ई कढी वठंदासीं उहो ख़ैरु आहे न थोरी कंदी असांखे हूअं त ख़ैर माशाअल्लाह सां ईद में हर छोकिरी जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त वधि खां वधि सूट्स हुजनि जीअं किरण ॿुधाए त तव्हां स्टार्टिंग खां वठी ॿुधायो मतिलबु जॾहिं तव्हां माशाअल्लाह सां हिन फील्ड में अचण खां पहिरीं तॾहिं घणियूं ड्रेसिस वठंदा ऐं हाणे जॾहिं खां तव्हां हिकिड़ा स्टार थी विया आहियो हाणे केतिरी ड्रेसिस वठंदा आहियो दादा जीअं ईद ते पर्टिकुलर ईद ईद हूंदी हुई जीअं नंढपण खां वठी जी न हुयासीं फील्ड में त ईद ते जेकॾहिं सूट मिलंदो हो त उनजी वॾी अहमियत हूंदी हुई सॼी राति ते वेही ॾिसंदा हुआसीं हथनि सां सितारा टाकींदा हुआसीं ऐं पंहिंजी सहेलियुनि खे ॾेखारींदा हुआसीं पर कोशिशि हूंदासीं त मुंहिंजो सभिनी खां सुठो हुजे ऐं हाणे त रोज़ असांजूं ईदियूं आहिनि महीने में केतिरा ड्रेस था अची वञनि केतिरा ड्रेस था छोजो रिकॉर्डिंग जे करे वठणा था पवनि त असांजी त रोज़ अॻे ईद में हिकिड़ो अगरि गर्ल्स जे हवाले सां ॻाल्हि कजे त हिकिड़ो दफ़ो ड्रेस जो त हिकिड़ो हूंदो हो एक्साइटमेंट हूंदी हुई सुबुह पाइण ॿियो मेहंदी जो मेहंदी जे लाइ वेठियूं हूंदियूं आहिनि हणाईंदियूं आहिनि ईअं स्टॉल्स बि लॻंदा आहिनि जाइ जाइ ते बिल्कुलु बिल्कुलु असां बि वेन आई वाज़ यंग त असां बि इलाही माण्हुनि खे मेहंदियूं ॾिसण वेंदा हुआसीं छो वठी ईंदासीं असां हूअं ई वेंदासीं ड्यूटी हूंदी हक़ीक़त में जेके ईद में जेॾी महिल 10 ॾींहं हूंदा आहिनि न त मुंहिंजे ख़्याल सां सॼे पंहिंजे पाकिस्तान में बाज़ारूं खोले छॾींदा स्टार्टिंग 20 रोज़े खां पोइ बाज़ारूं तव्हांजी 24 कलाक मूंखे यादि आहे त हैदराबाद में असां वालिद साहब अलाह साईं हिनखे जन्नत में जाइ ॾे बाबा सां गॾु ईंदासीं 3-4 भाउर असीं पाण में ऐं वेंदा पंधु हुआसीं छो त गाॾी जो रस्तो ई कोन हूंदो सॼो हिकिड़ो त हैदराबाद शहर उन ज़माने में इलाही सो गाॾी वेंदा गाॾी में कोन पंधु निकिरी ईंदासीं मामा पोइ हैदराबाद में हिकिड़ो इलाइक़ो आहे फ़कीरो पिड़ फ़कीरो पिड़ चढ़ी ईंदासीं न मथे सीढ़ियूं मथे चाढ़ी हूंदी चढ़ी वरी उतां ई खणी पोइ रेशम गली में पोइ रेशम गली में हिकिड़ी अट्रैक्शन अहिड़ी आहे जो अगर तव्हां पीउ सां गॾु विया आहियो न पुटु त पीउ खे चवंदो त बाबा तव्हां भले अॻियां वञो सो पोइ उतां ई ड्रेसिस वठंदा हुआसीं ऐं पोइ वापसि ईंदा हुआसीं त आपा जी ॻाल्हि सॼी राति वेठा असीं ॾिसंदा हुआसीं ऐं वरी उन ज़माने में तव्हां अगरि शेयर कयो त ईद जो ॾींहुं छा कंदा छा बचपन में तव्हां जेको ईद जो ॾींहुं हूंदो जेको नमाज़ खां पोइ नमाज़ थी वई ख़र्ची बि मिली वई हाणे हिननि पैसनि जो कजे छा पैसा पंहिंजी जॻह ते पर जेको पंहिंजो कल्चर आहे जेको बुनियादी तौर ते जेको असांखे पंहिंजे अबे मां सेखारियो आहे ईद नमाज़ पढ़ण खां पोइ पंहिंजे मासूम बचड़नि खे पंहिंजी बिरादरी में वठी वञिबो उन्हनि सां ईद मिलबी कंहिं बीमार खां आमिर शाह तो चवे तो जॾहिं तूं यंग हुए यानी तुंहिंजी में शादी वादी कोन थी अॼु बि ख़ुदि आऊं तुंहिंजे औलाद खे पंहिंजे मिटनि माइटनि में वठी वेंदो आहे नंढड़ो औलाद आहे मुंहिंजो मिटनि माइटनि में वठी ईंदो आहे उनखे ॿुधाईंदो आहे त बाबा ही केरु आहिनि असांजो रिश्तो कहिड़ो आहे पंहिंजे औलाद खे कहिड़ी ख़बर आहे ही केरु आहे ही केरु बाबा असीं छो आया आहियूं बाबा ही बीमार आहे असीं हिनखे ईद जे मौक़े ते असीं हिनखे गिराटड़ी थी वई पोइ छा कंदा आहियो उन खां पोइ वरी ॻणती थींदी जीअं नंढपण में हूंदासीं असीं त उहा ॻणती थींदी त पोइ साईं झूलनि ते वञिबो चोरी
खाए पी पोइ साइकिल वरिता मां किराए ते साइकिल वठी पियो। अॻे पुराणे ज़माने में काठ वारा चोड़ेल थींदा, घोड़ा हूंदा हुआ, ऐं वरी पाणनि में वरी उन ज़माने में झूले वारा पाण खणी ईंदा ऐं वरी हिकिड़ो हू वारो हूंदो जंहिंमें घोड़ा काठ जा बि मथां ते तुंहिंजो घोड़ो मुंहिंजो घोड़ो। बिल्कुलु बिल्कुलु सो मतिलबु इहे एक्टिविटीज़ बि हूंदियूं बचपन में। अब तव्हां बि एक्टिविटी? हाँ बिल्कुलु ईअं ई कंदा हुयासीं, पर असीं वरी शयूं अम्मा खे चवंदासीं जल्दी जल्दी ॾे त दर दर ते वञूं पाण में त असीं बीठा हूंदा हुआसीं त उतां ख़र्ची मिले, ख़र्ची मिले। हा अच्छा हूं जवाब ॾेई छॾींदा हुआसीं आऊं कान थी वञा, पर ईद वारे ॾींहुं त ज़रूरु वञिणो। अच्छा असीं वरी जेको आहे न जी झूलनि खां सवाइ गिदामड़ी हूंदी हुई, गिदामड़ी वठी उन में लूणु विझी ऐं उन खाईंदा हुआसीं। हींअर त गिदामड़ी ख़ासि तौर ते नालो वरितो आहे। तव्हां बि नंढे हूंदे वारी अहिड़ी काई एक्टिविटी शेयर कयो असां सां? एक्चुअली हर हिकिड़े उन नंढे ॿार जी ईद जेका आहे मूं बि अहिड़ी तरह गुज़ारी, लाड़काणे जी घटनि में गुज़री। ईद थींदी पोइ कुझु माण्हू इहे ठाहींदा मिठाइयूं ऐं मतिलबु घणी घणी शयूं, पोइ उन निकट भॼंदासीं असां बि। सही। अच्छा ईद जे ॾींहुं स्पेशली जेॾी महिल नंढड़ा हूंदा आहियूं हुए त पाण कोल्ड ड्रिंक मम्मी राज़ी थिए, बाबा राज़ी थिए, या का खामखाई जी ख़र्ची मिली वई त कोल्ड ड्रिंक पी वठंदा। ईद जे ॾींहुं त हर कलाक खां पोइ कोल्ड ड्रिंक ऐं खामखाई घर में ई पिया पींदा। मूंखे यादि आहे मुंहिंजी नंढड़ी भाइटी हुई पंहिंजे बाबा सां गॾु वञे पई, इलाही नंढड़ी हाणे त माशाल्लाह मुंहिंजी शादी थी वई आहे, त पोइ चए पई चए बाबा अॼु ईद जो ॾींहुं आहे, अॼु त असांखे बोतल वठी ॾियो। ईद जे ॾींहुं बोतल ज़रूरु पीअणी आहे। अच्छा गर्ल्स जे हवाले सां अगरि डिस्कस कजे छो गर्ल्स इन करे जो मुंहिंजो बचपन गर्ल्स में इलाही गुज़रियो आहे। नानाणनि में पलियो आहियां, सो उते सभु मासियूं खालाऊं बालाऊं सभु ऐं वरी वधीक उन्हनि सां इलाही मुंहिंजो बचपन गुज़रियो आहे, त मूंखे ख़बर हूंदी त एक्टिविटी छा हूंदी आहे। वरी ईद जे ॾींहुं गर्ल्स वरी सभई पाण में मिली वरी पाड़े में बींदियूं आहिनि, ॻाढ़ी पीलियूं लिपस्टिकूं, आईब्रो काठ जी सुर्खी हूंदी, बिल्कुलु सुर्खी हूंदी। सुर्खी बि असांखे मतिलबु सुर्खी वणी न वञ ॿाहिरि। असांजी इहा कचेरी ख़ूबसूरत जारी आहे ऐं जेतिरा भी हींअर असांखे बुज़ुर्ग ॾिसंदा हूंदा उहे वाक़ई पंहिंजी ईदुनि खे इंजॉय कंदा हूंदा। ऐं हींअर जेके बि असां महिमान असां सां गॾु हींअर फ्लोर ते हुआ उन्हनि सभिनी जी महिरबानी कंदा। आपा तव्हांजी वॾी महिरबानी, सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आया ऐं अयाज़ तव्हां असां सां गॾु ई हूंदो छो त तव्हां नौजवान आहियो। हाणे मूं असांजे सीनियर्स खे गर्ल्स पे चयो, बॉयज़ पे चयो, हाणे भले सो दोस्तों इंशाल्लाह वरी अचूं था हिकु नंढे ब्रेक खां पोइ। एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हां हींअर KTN चैनल ते ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ असां हींअर ॿिए ईअं चइजे त ॿिए हिकिड़े बाग कोन हूंदा आहिनि जीअं गार्डन्स हूंदा आहिनि, भई हीअ ख़ूबसूरत गार्डन आहे, हाणे पाण गार्डन जी तरफ़ अची विया आहिनि। ईअं पियो लॻे त हर तरफ़ न ख़ुशबू पियो अचे, ईअं पियो लॻे चारो तरफ़ के ख़ूबसूरत फ्लावर्स मुंहिंजे साम्हूं ऐं माशाल्लाह सां अगरि हिननि जी तारीफ़ बि अगरि पाण कंदासीं त पाण खे 15 मिंट त ॻाल्हाइणा पवंदा। हिते हाणे लेडीज़ फर्स्ट या लेडीज़ फर्स्ट हलो प्लीज़। त बिल्कुलु तव्हां महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में जेके मज़ेदार रेसिपीज़ ॾिसंदा हुआ ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां उहे रेसिपीज़ घर में ट्राई बि कयूं हूंदियूं ऐं असांजो जेको दस्तरख़्वान हुयो उहो इलाही मज़ेदार हूंदो हुयो। स्पेशली उन में आमिर जी जेको आहे न फरमाइशूं तमामु घणियूं हूंदियूं हुयूं। असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि
शेफ महरीन, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद मुबारक। आपको भी बहुत बहुत ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम। और मुझे आज बहुत खुशी हो रही है कि आपको मैंने आज जिंदगी में पहली दफा बैठे हुए देखा। मुझे भी बहुत अच्छा लग रहा है कि मैं सुकून से आप लोग के साथ बैठी हूँ। तो बेचारी हर वक्त जेको आपको कुकिंग ही करनी रहंदी, हुन जो टाइम ही कोन मिलंदो बेचारी के। अच्छा, उन खां अलावा असां गॾु हिते ॿी जेका असांजी गेस्ट मौजूद आहे, ॾाढी प्यारी असांजी एक्ट्रेस आहिनि ऐं जेको आहे काफ़ी उन्हनि कैरेक्टर्स के आहिनि एज मतलब मां चई सघां थी त कॉमेडी भी इलाही कई आहे उन्हनि, पर जेके सीरियस जेके रोअण वारा जेके कैरेक्टर्स जेका हूंदा आहिनि, इंटेंस जेके असां चवंदा आहियूं कैरेक्टर्स हूंदा आहिनि, उहे उन्हनि तमामु घणा कया आहिनि। त असां सां गॾु हिते मौजूद आहिनि बख्तावर सिंधु। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे बि ईद मुबारक। आपा ठीकु आहियो? हा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं आपा असां सां गॾु असांजे रमज़ान जे प्रोमो में बि हुई। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह सां आपा खोड़ सारी मुबारकूं हुजनि। तव्हांखे बि हमेशह खोड़ सारी मुबारकूं। ऐं तव्हांजो नंढड़ो कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह हाणे अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे, थैंक यू। ऐं मुंहिंजे जेके लेफ्ट साइड ते वेठा आहिनि, हे चइजो त न्यूली कपल आहिनि ऐं माशाल्लाह सां असांजी जेका KTN जी फैमिली आहे उन में त ईअं त ईअं सम्झो हर 6 महीने शादियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर ही इलाही टाइम खां पोइ हिकिड़ी गुड न्यूज़ असांखे मिली ऐं इत्तफ़ाक़ इहो थियो जो असीं उन शादी में न वञी सघियासीं, पर खोड़ सारा ॿिया दोस्त विया ऐं ईअं चइजे त मुंहिंजी को होस्ट रही चुकी आहे। असां रमज़ान जी ट्रांसमिशन 2021 जी गॾु कईसीं, वरी असां रमज़ान जी हिननि ट्रांसमिशन में बि गॾु हुआसीं ऐं ईअं चइजे त टैलेंटेड, पंहिंजे कम सां सची, लॉयल ऐं जंहिं ज़माने में KTN न्यूज़ में कमु कंदी हाणे विच में छॾे ॾिनो, पर हाणे मूं हुनखे रमज़ान में राज़ी करे वरितो। कमु त करिणो आहे, इहो टैलेंट हिडन टैलेंट जेको आहे तव्हां में इहो तव्हांखे ज़रूरी आहे। सो हुन सां गॾु जेको वरी जेको हसीन चेहरो असां सां गॾु वेठो आहे, उहो वरी उनजी वरी आवाज़ बि ख़ूबसूरत आहे। ओ माशाल्लाह। हिन वारी ॻाल्हि कोन चयो ॻोल्हे सामान खणबो आहे। अच्छा ये नहीं थोड़ा गा के सिखाओ, हाँ थोड़ा चल के दिखाओ, हाँ सही है भाई, चाल चलन में भी ठीक है, सुरीला भी है। सो अहिड़ी सॼियूं क्वालिटीज़ उन असांजे भाउ में मौजूदु आहिनि। सो तमामु ख़ूबसूरत उनजी बि आवाज़ आहे। अॼु उन सां बि असीं कचेरी बि कंदासीं ईद जी ट्रांसमिशन में, गानो ॿुधंदासीं। सो असां सभिनीनि जी भेण आहे ऐं तमामु टैलेंटेड होस्ट आहे ऐं ॾाढी ईअं चइजे त नफ़ीस आहे ॻाल्हाइण में। थोरा 2 अखर सिंधी जा हूंदा आहिनि, 17 अखर इंग्लिश जा हूंदा आहिनि। सो असां सां गॾु इकरा ऐं तौफ़ीक़। अस्सलाम वालेकुम। खैर मुबारक, शादी जी बि इलाही मुबारक। थैंक यू सो मच। मुंहिंजो एतिरो घणो इंटरेक्शन न आहे थियो ऐं 2-3 दफ़ा सिर्फ़ सलाम दुआ ही तव्हां सां थी आहे। हा मां बिल्कुलु सभिनी खां पहिरियां त थैंक यू सो वेरी मच, एॾे सुठे अल्फाज़नि सां तव्हां मुंहिंजो इंट्रोडक्शन करायो जो मां 2 लफ़्ज़ सिंधी ॻाल्हाईंदी आहियां, 17 लफ़्ज़ इंग्लिश ॻाल्हाईंदी आहियां। ख़ैर पूरी कोशिशि कई, मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजी लैंग्वेज खे इम्प्रूव करण में ओवरऑल जेको मेन हिकिड़ो किरदारु रहियो आहे उहो चैनल जो रहियो आहे, बिकॉज़ हिन में को शक न आहे मुंहिंजो मां ॿाहिरि न बट मां ट्रायलिंगुअल आहियां ऐं इहो नेचुरल हूंदो आहे छाकाणि त स्टार्टिंग खां असां बिलोंग त इंटीरियर खां कंदा आहियूं, बट शुरू खां जो हिते रहिया आहियूं त एनवायरमेंट अहिड़ो मिलियो जो मैक्सिमम कुझु हिकिड़ी लैंग्वेज सां रहणो पियो, कुझु ॿी लैंग्वेज सां रहणो पियो, त उहो ज़रा ट्रायलिंगुअल थिए। सो इहा शइ आहे। बट तव्हां सभिनी खे ईद मुबारक। असांजे तमामु ॾिसंदड़नि खे खोड़ सारियूं ईद मुबारक। तव्हां असांखे ईद जे मौक़े ते यादि कयो, बेहद ख़ुशी थी। थैंक यू सो वेरी मच। असांजी KTN फैमिली में हिकिड़ी गुड न्यूज़ आयो जेका असांखे इलाही टाइम खां पोइ हिकिड़ी गुड न्यूज़ मिली। असांजी मेंबर वधी वियो न, असांजो बोर्ड मेंबर वधी वियो। सो ग्रेटफुल। भाई तव्हांखे खोड़ सारी ईद जी मुबारक। तव्हांखे बि ईद जी मुबारक हुजे। तव्हांखे बि ईद जी मुबारक। ख्याल तो रखो पिया। जी बिल्कुलु रखूं पिया, इंशाल्लाह अॻिते बि कोशिशि आहे हिननि जो इलाही सारो ख़्यालु रखंदासीं। ऐं अच्छा, ईद जी मुनासिबत सां हिकिड़ो सवाल पुछी वठिजां त तव्हांजो नैन मटको थियो किथे हो? मतलब किथे टाको किथे भिड़ियो, किथे फिट हो? तव्हां असांखे पुछंदव त पोइ तव्हांजो जेको आहे न हे ट्रांसमिशन तव्हां इहे जो 2 लाइनुनि में ॿुधायो, 1 लाइन ॿुधायो असांखे स्टोरी। असांजो नैन मटको 5 साल में त उन खां पोइ मुंहिंजी इन्हनि सां जेको आहे अटैचमेंट थी वई। मतलब तव्हांखे शादी में मिलिया या न मां हिन सेटिंग थी? न हिननि सां असांजा फैमिली टर्म्स हुया। सो उन्हनि जे थ्रू असांजी जेको चाचा ऐं ख़ाला वारा उन्हनि सां हिननि जा इलाही दोस्ताना तालुकात हुया। सो उन्हनि जे थ्रू मां हिननि जे घर वियमि ऐं मूंखे हे पहिरीं नज़र में ही पसंद अची वई। वैसे एक चीज है मरीन, ये गलत बात है, उनके घर में वो गए और उधर वो सेटिंग कर
इंसान लोगों के घरों में बुलाता है चाय पीने के लिए, पानी पीने के लिए, सेटिंग करके आया, फिर वहाँ से सामान भी उठा के ले आया। सेटिंग माशाल्लाह से अच्छी बात ये कि एक तो होता है कि भाई आप किसी के साथ अनफॉर्चुनेटली दिस इज द एनवायरनमेंट व्हाट इज हैपनिंग ऑल ओवर कि आप किसी को सिंधी 17 आ गए अच्छा सिंधी हो गया है कंहिंखे कॉन्टेक्ट कंदा आहियो कि ॿिए तरीक़े सां लेकिन हिननि डायरेक्ट फैमिली खे कॉन्टेक्ट कयो ऐं 5 सालनि में असांजो कॾहिं कॉन्टेक्ट न थियो कुझु बि न इहो जस्ट फर्स्ट मीटअप हुयो जंहिंमें हिननि हिकिड़ी शइ खे पसंदि कयो दैट्स इट। उन खां बाद में जेको नेक्स्ट कॉन्टेक्ट हुयो उहो डायरेक्ट वाया पेरेंट्स हुयो। सो इहा मुंहिंजे ख़्याल सां इलाही अप्रिशिएटेड ॻाल्हि आहे। इहा शइ हुजण बि ईअं ई घुरिजे। असांजी दुआ आहे त अल्लाह साईं तव्हांजी जोड़ी सलामत रखे ऐं ॾाढो ख़ूबसूरत कपल आहे तव्हांजो। सो हाणे ख़ुशी जी तकरीब हले पई ऐं मूंखे ख़बर आहे त महरीन ऐं तौफ़ीक़ भाई बि सुठा सिंगर आहिनि, बहितरीन सिंगर आहिनि, पर उन खां पहिरीं अगरि असां सां गॾु हिकिड़ो ख़ूबसूरत सिंगर ॿियो वेठो आहे ऐं ईद जी हिकिड़ी ख़ूबसूरत ट्रांसमिशन हले पई। असांजी तव्हां बि घरनि में भले छा खाईंदा आहिनि, खीर सयूं ऐं ॿियो छा हूंदो आहे, खीर खोरमो, बादाम हलवा, ये सवाल और देखिए मीठे के साथ साथ उसमें जो साइड डिशेस होती हैं वो होते हैं दही बड़े होते हैं, छोले होते हैं। अच्छा ये रमजान के साथ ये मस्त होता है। नमकीन भी साथ होना चाहिए, मीठा और नमकीन साथ। आप पाए दस्तरखान पे दही बड़ा छोला मानीस किचन भी तो होना चाहिए ना उसके साथ, मानीस किचन होना चाहिए। मानीस किचन पूरा नहीं है। सो असां हिकिड़ो दफ़ो वरी रिक्वेस्ट कंदासीं तव्हांखे त छा था ॿुधायो साईं हाणे उस्ताद बुखारी जो कलाम आहे। अरे वाह वाह साईं, पैर मूंखे रोकजे मगर नेणनि खे छा कजे। क्या बात है साईं, प्लीज। मस्जिद जोड़ी मस्जिद जोड़ी सू मस्जिद जोड़ी सू मस्जिद जोड़ी सू तुझे नेणन में मिठा अॻियां इश्क इमामत पियो करे पोयां सिक सिफूं अॻियां इश्क इमामत पियो करे पोयां सिक सिफूं साम्हूं आहीं तूं आहियूं पाण नमाज़ में पेरनि खे रोकजे मगर पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे चुगली हणता प्यार में चुगली हणता प्यार में हुड़कनि खे छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे चुगली हणता प्यार में पेरनि खे छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे
नज़रूं त फेरियां खणी नज़रूं त फेरियां खणी जज़्बन के जागजे नज़रूं त फेरियां खणी जज़्बन के जागजे चुगली हड़ता प्यार में चुगली हड़ता प्यार में धड़कन के जागजे पेरन के रोक जे मगर पेरन के जागजे रतवरे हेड़ी खुली हवा न था गांधीअ ते रतवरे धारन के मुंह ॾेई वञो धारन के मुंह ॾेई वञो पंहिंजन के जागजे धारन के मुंह ॾेई वञो पंहिंजन के जागजे प्यार में चुगली हड़ता प्यार में मड़कन के छाके जे पेरन के रोक जे मगर पेरन के जागजे पेरन के रोक जे मगर पेरन के जागजे छुट्टी थे देखे में पहा हिक पंत में छुट्टी थे देखे में पहा जंजीरों तोड़ जन मगर जंजीरों तोड़ जन मगर जुल्फन के जागजे जंजीरों तोड़ जन मगर जुल्फन के जागजे चुगली हड़ता प्यार में चुगली हड़ता प्यार में धड़कन के जागजे पेरन के रोक जे मगर पेरन के जागजे पेरन के रोक जे मगर पेरन के जागजे वाह 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 जिंदाबाद भाई जिंदाबाद चाचा तमाम सही कमाल है माशाल्लाह माशाल्लाह ऐं तमाम खूबसूरत माहौल ठाहे छॾियो तमाम खूबसूरत माहौल ठाहे छॾियो ऐं हाणे असांजा ॿिया सिंगर्स बेचैन ऐं बेताब आहिनि पर उन्हनि खे चवंदासीं त भले थोरो ब्रेक ते रिहर्सल्स करे वठनि तफ़ी भाई तव्हां रिहर्सल्स कजो ठीकु है मैरिन आप भी रिहर्सल कीजिएगा असां गॾु रहजो असांजी ट्रांसमिशन जारी आहे हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ